दोस्तो ही असांजो सरमोर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जी सूंहं ऐं शाइरीअ जी दुनिया जो लाफ़ानी किरदारु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। संदसि शाइरीअ जो इहो आर्टिस्ट कमाल आहे जो संदसि शाइरीअ खे केॾांहुं बि खणी वञिजे, किथे बि खणी वञिजे ऐं कंहिं बि फ्रेम में ॾिसिजे त उहा माना ॾींदड़ आहे, उहा पैगाम ॾींदड़ आहे ऐं उहा मानवियत सां भरपूर आहे, फ़िक्र सां भरपूर आहे। हूअं त ही जेको सुर कोयारी आहे लतीफ़ सरकार जो, निंड खे छॾणु, ग़फ़लत खे छॾणु, अलर्ट रहणु, हालतुनि जो अदराक करणु ऐं मंज़िल ते पहुचण लाइ मुमकिना तौर जेके बि रुकावटूं अचनि थियूं, जेके बि झर झंग अचनि था, जेके पहुण अचनि था, जेके जबल अचनि था, उन जबल जूं जेके दहशतूं आहिनि, वरवकड़ आहिनि, ॾाका आहिनि ऐं राव पेर रत करे थो, उन जे बावजूदि मंज़िल ते पहुचण जी फ़र्द जी हिकिड़ी जेका जिस्तजू आहे, इंसान जी हिकिड़ी जेका जिस्तजू आहे, उन जो दर्स ॾींदड़ आहे। हाकूं हाड़े संदियूं मूं अॻही सुयूं, केचां ओरे केतिरियूं माज़ूरियूं मुयूं, वाटरूं वीह थियूं को ॼाणा केई विया। हूअं त लतीफ़ सरकार ससुईअ जे वाता उहे कैफ़ियतूं, उहे अहसास बयानु करे थो जेके जबल में खेसि दरपेश अचनि था। संदसि ॾिंगा ॾेर सुईअ जी ग़फ़लत जो फ़ाइदो वठी, निंड जो फ़ाइदो वठी ऐं बेइतनाईअ जो फ़ाइदो वठी जंहिं मंज़िल खे खांइसि घणो परे खणी विया आहिनि, उन मंज़िल खे वरी हासिलु करण लाइ ससुई पेरनि उघाड़नि पंधु निकिरी पवे थी। उहो ई दास्तान आहे। विख विख ते तकलीफ़ूं आहिनि, ॾुख आहिनि, ॾाखिड़ा आहिनि, परेशानियूं आहिनि ऐं जानवर आहिनि, कंडा आहिनि, भउ आहिनि। इहे समूरा जेके मुश्किल मरहला आहिनि, उन्हनि ते फ़र्द क़ाबू कीअं पाए, ससुईअ खे उन लाइ तमसील बणायो वियो आहे। को बि शोबो हुजे, किथे बि तव्हां मौजूदु हुजो, जेकॾहिं तव्हांजी अखियुनि अॻियां मंज़िलूं आहिनि, तव्हांजी अखियुनि अॻियां आदर्श आहिनि, तव्हां कंहिं मंज़िल ते पहुचण जो इरादो करे चुका आहियो, त लतीफ़ सरकार चए थो त निंड खे छॾियो, ग़फ़लत खे छॾियो, सुस्तीअ काहिलीअ खे छॾियो ऐं जिस्तजू करियो, महिनत करियो, अणथक महिनत करियो ऐं समूरनि मुमकिना रुकावटुनि ते क़ाबू पायो ऐं पंहिंजी मंज़िल जा मुतलाशी थी मंज़िल ऐं माॻ ते पहुचण जी जिस्तजू जारी रखो। साॻी तरह सां जेकॾहिं तव्हां सियासत में आहियो, मौजूदा सियासत सां थोरी घणी दिलचस्पी रखो था, त पंहिंजे आस पास छा पियो थिए, पंहिंजे आस पास कहिड़ियूं हालतूं रूनमा थी रहियूं आहिनि, कहिड़ा इंसान दुश्मन, कहिड़ा अवाम दुश्मन, कहिड़ा देश दुश्मन किरदार साम्हूं अची रहिया आहिनि, अव्हां जे क़ौमी वसीलनि ते, अव्हां जे हक़नि ते, अव्हां जे जमहूरी आइनी ऐं क़ौमी हक़नि ते कहिड़ा धाड़ा लॻी रहिया आहिनि, सिंध सां कहिड़ियूं वेसाघातियूं थी रहियूं आहिनि, त उन हवाले सां ग़फ़लत न करियो, उन हवाले सां सुस्ती न करियो, चौकस रहो ऐं आस पास खां वाक़िफ़ रहो। ईअं न थिए जो के ॾिंगा ॾेर, अव्हां जा के दुश्मन अव्हां जी ग़फ़लत जो फ़ाइदो वठी अव्हां खे भोराए, अव्हां खां अव्हां जूं मंज़िलूं परे करे छॾीनि। सुतीअ पेर डिघा करे वॾी जाड़ कया, दर भर उभिए दोस जे त सुरपुर हूं त सुया, असल आरी ॼाम जी सॻी तूम सिया, पुन असें पिया थी निभागी निंड्रूं करी। इन करे निकिरी पओ पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ, पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त जे लाइ ऐं पंहिंजी मंज़िल माणण जे लाइ निकिरी पओ। उन में काफ़ी सारा मरहला ईंदा, तकलीफ़ूं बि ईंदियूं, दहशत बि ईंदी, दड़का बि ईंदा, दहमान बि ईंदा, अॻियां लाठी चार्ज बि थींदा, अॻियां जेलूं बि ईंदियूं, थाणा बि ईंदा, घाणा बि ईंदा, समूरा मरहला ईंदा। त लतीफ़ सरकार जो ही जेको सुर कोयारी आहे, उनखे अव्हां सियासत में पंहिंजी सिंध धरतीअ सां वफ़ा जे वचन तौरु जेकॾहिं ॾिसंदव त इहो सुर उते बि तव्हांजी रहनुमाई कंदे, अव्हांजी हौसला अफ़ज़ाई कंदे, अव्हांजी हिमत वधाईंदे, अव्हां खे मंज़िल जा दॻ ॾेखारींदे, मंज़िल जा रस्ता ॾेखारींदे, अव्हां खे लतीफ़ सरकार उते बि अव्हांजी रहनुमाई कंदे नज़र ईंदो।
सदायती सबका बुख न भासे का, जहिड़ी तहिड़ी जात जी जंबश नाहे जा, मूंसे हले सा जाजीअ मिठो म करे।